दरिया खान मरी में सिंध अवामी सथ के मरकजी चेयरमैन महर ड्रबाई प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध में धारियनि खे आबाद करे सिंध रियासत वालसनि खे अक़लियत में तब्दील करण की साज़िश कई पई वञे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। सिंध में धारियनि खे दाख़िल थियण जो हिकु रस्तो नाहे। चंबर शहदादकोट बलूचिस्तान जो इलाइक़ो हब समेत नंढा केतिरा ई रस्ता आहिनि जिन ज़रिए अफ़गाननि खे सिंध में आबाद कयो पियो वञे। पाकिस्तान में वधीक सूबा ठाहिण लाइ सैयद खुर्शीद अहमद शाह खे कमेटी जो सरबराह मुक़रर कयो वियो आहे। असां सिंध सूबे की विरासत कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। ज़िले नौशेरो फिरोज़ जो डिप्टी कमिश्नर साधा 3 अरब खां वधीक जी करप्शन अकेले सिर नथो करे सघे। संदसि खे इस्तेमाल करण वारा क्या बे मोहरा आहिनि। हिन महल ताईं कश्मीर पुलिस मुलविस जवाबदारनि खिलाफ़ का भी कार्रवाई नाहे कई। साणस गॾु हक़ पल इमाम बख्श उमरानी, ज़ाहिद उमरानी ऐं ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।